उडेरोलाल विलेज में वापारी खां फुर करण खिलाफ शहर में शटरबंद हड़ताल ऐं थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे उडेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिहा। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, उडेरोलाल विलेज में वापारनि खां फुर करण खिलाफ़ शहरनि जो यामीन राजपूत वापारी रफ़ीक कुरैशी जी अॻुवाणी में उडेरोलाल विलेज थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते दुकानदार रफ़ीक कुरैशी खां विच बाज़ार मां लखे रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे दुकानदार के तशद्दुद जो निशानो बणाए हवाई फेरिंग कंदा फरार थी विया। उन्हनि वधीक चयो त पुलिस स्टेशन वेझो दीना दस्ती दुकानदार के हथियारनि जे ज़ोर ते तशद्दुद ऐं फुर करे फरार थी विया, पर हिन वक़्त ताईं पुलिस कख भणी बीणो न कयो आहे। वापारनि IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो आहे त वापारनि खां फुर मामले जो नोटिस वठी जालदारनि खे फौरी गिरफ़्तार करे शहरनि ऐं वापारनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची